छठ सुध रही सत्संगति पाई। छठ सुध रही सत्संगति पाई। पारस परस को धात सुहाई। पारस परस को धात सुहाई। विधि बस सुजन कुसंगत परहि। विधि बस सुजन कुसंगत परहि। फनी मनि सम निज गुण अनुसरहि। फनी मनि सम निज गुण अनुसरहि। छठ सुध रही सत्संगति पाई। पारस परस को धात सुहाई। पारस परस को धात सुहाई। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, छठ सुध रही सत्संगति पाई। श्री रामचरितमानस जी इन चौपाई ते असां पहुता आहियूं। पिछलो सत्संग इन ते कयोसीं कि जेके छठ भी आहिनि, मतलब सुठा माण्हू ना भी आहिनि, मन सां छठ बदमाश उहे भी सत्संग पाए करे सुधरी वेंदा आहिनि। गोस्वामी तुलसीदास जी इहा लाइन आहे, छठ सुधरहि सत्संगति पाई। जहिड़ी तरह पारस सोन के टच करे, लोह के टच करे तो वो सोन थी वेंदो आहे। पारस परस को धात सुहाई, लोहो सोन थी वेंदो आहे पारस जे संग में। पर अगर
पारस ऐं लोह जे विच में जरा सो भी कुछ दीवार आहे त लोहो सोन न थींदो। जरा सो पन्नो भी अगर आए तब कुछ कोन थींदो। तीअं सत्संग में शठ अची वञे, वो बदमाश अची भी वञे या कोई भी अची वञे, पर अगर विच में कुछ दीवार रखी आहे उन तो कोई असर कोन थींदो, कोई फर्क कोन थींदो। ऐं इहो ई थी रहियो आहे समाज में। सत्संग थी रहिया आहिनि पर लोहो सोन कोन थी रहियो आहे, छो त विच में कुछ दीवार आहे, या एकाग्रता जी कमी, या ॿुधण न अची करे ॾिसण अचण, या ध्यान न ॾियण, या मन में कपट, त उन सां असर न थींदो आहे। पर बाक़ी सत्संग जी महिमा वॾी आहे। थोड़ी देर जो सत्संग भी ॾाढो कमु कंदो आहे। बाबा जन हिकु दृष्टांत ॾींदा हुआ, कथा ॿुधाईंदा हुआ कि हिकु चोर हो। वो चोर पंहिंजे पुट खे सदाईं चवंदो रहंदो हो कि बेटा कॾहिं भी भुले भुलाए सत्संग में न वञिजां, ॿियो किथे भली वञिजां, सत्संग में न वञिजां, न त तुंहिंजो दुकान बंदि थी वेंदई। हाणे कुछ टाइम खां पोइ वो सीनियर चोर गुज़ारे वियो, पोइ जूनियर चोर भी होशियार थियो। पोइ हिकु दफ़े राजा जी चोरी कई। राजा जी चोरी करे ॿाहिरि निकिरे ई पियो त सिपाही ॾिसी वरितो ऐं हिन जे पुठियां पिया। अधु राति जो समय हो, ही वठी भॻो। हाणे कंहिं हंधि सत्संग पियो थिए, जे कारकतन में सुबुह जो थींदो आहे, किथे संतनि जो सत्संग पियो थिए। ही बचण लाइ उन में घुसी वियो, सोचई पहिरीं त बची वठां, छो त पीउ इहो भी सेखारियो आहे कि बचण लाइ जेका जॻह मिलई ओॾां हली वञ, त पहिरीं त मां बचाव कयां पंहिंजो। घुसी वियो सत्संग में, पुलिस वारा मुंझी पिया, अलाए केॾां हली वियो। हाणे उते वेठो आहे संतनि जे सत्संग में, त यादि आयसि कि पीउ मना कयो हो सत्संग ॿुधण लाइ, त कननि खे हथ ॾेई छॾियईं जोर सां कि ॿुधण ई न अचे। पर विच विच में मच्छर पियो अची वञे या कुछ ॿियो व्यवधान पियो अची वञे, त उन व्यवधान में न थोड़ो सत्संग ॿुधी वरितो। इहो ॿुधी वरितई कि देवी देवताऊं असां खां अलॻि थींदा आहिनि, उन्हनि में कुछ निशानियूं हूंदियूं आहिनि जेके असां में उहे ॻाल्हियूं न आहिनि, विशेषताऊं। हिकु त देवी देवता जो पाछो न पवंदो आहे, परछाई न थींदी आहे। देवी देवता जा पेर असांजे धरतीअ ते टच न थींदा आहिनि। देवी देवता खे पघर न ईंदो आहे, पसीनो, उन जे शरीर ते मख भी न वेहंदी आहे। ये मूलभूत ॻाल्हियूं आहिनि। पोइ बाक़ी त मथियूं ॻाल्हियूं आहिनि कि चेहरे ते तेज हूंदो आहे या मेकअप हूंदो आहे, सिंगार, उन्हनि मां ख़ुशबू ईंदी आहे, उहा अलॻि, उहा त कोई भी ॿियो भी करे सघे थो। इहो न एतिरो ॿुधी वरितो, पोइ चुपचाप पंहिंजे घर हली वियो। हुन राजा खे ॿुधायो वियो, साईं चोरी थी आहे राति महल में। त राजा वज़ीरनि खे चयो, पतो कयो कि चोर घुसी कीअं आयो, सुरक्षा व्यवस्था कमज़ोर छो आहे, ऐं चोर मूंखे खपे, कुछ भी थी पए। वज़ीरनि CBI लॻाई जांच, CBI लॻाए छॾी। उन्हनि पूछताछ कई, ओॾी महिल ड्यूटीअ ते केरु हुआ, पहरेदार। उन्हनि पहरेदारनि खे चयो वियो कि तव्हां शकल त ॾिठी हूंदी, त हुननि चयो शकल त ॾिठी आहे पर अलाए केॾां गुम थी वियो। त
तो CBI शहर भर जा जेतिरा भी चोर हुआ सभिनि खे घुरायो ऐं उन्हनि पहिरेदारनि खां पुछियो वियो हिननि मां केरु आहे, त उन्हनि सुञातो हे आहे, इनखे बि वठी आया हुआ। त हिनखे जेल में बंदि करे ऐं सचाई उगलवाइन्स था। पर हू पक्को चोर हो, ट्रेनिंग ॾिनल हुई हिनखे। थी क़बूल न करे, चए मां चोरी कई कान्हे, त मूंखे त फालतू वठी आया आहियो तव्हां। नाटक बि करे, रोए, शरीफ़ थी वञे, निमाणो थी वञे, वरी वेचारो थी वञे। त वज़ीर बि कंफ्यूज़ थी विया, CBI वारा बि कंफ्यूज़ थी विया कि चक्कर छा आहे। लॻे त नथो कि हिन चोरी कई हूंदी, पर शक इन ते आहे। त हिकु आइडिया कढियनि, हिनखे छॾे ॾिननि, चइन्सि तूं घर वञ हल। ही घर वियो। उन्हनि वज़ीरनि इहो तरीक़ो कढियो कि हिन वटि असां कंहिं देवता खे था मोकिलियूं, उहो हुन खां सची कराराईंदो। हाणे राति जो टाइम ई सुम्हियो पियो आहे चोर घर में, हिकदमि प्रकाश थियो, ही वाइड़ो थी वियो। हिन दर खोले जीअं ॾिठई ॾाढी रोशनी आहे ऐं हिकु देवता प्रवेश थो करे घर में। उहो नकली ठाहे मोकिलियो हुअनि, पर उहो बिल्कुलु देवता पियो लॻे। ही वाइड़ो थी वियो, हथ जोड़े बीह रहियो, तव्हां केरु? त हुननि साउंड इफेक्ट अहिड़ो रखियो हो, कोई ॿियो पियो ॻाल्हाए पुठियां। उन चई मां तव्हांजो कुल देवता आहियां, जीअं कुल गुरु थींदो आहे तीअं कुल देवता तव्हांजो। तूं हाणे नओं नओं चोर ठहियो हुई, अञा तक तो कुझु मूंखे भेटा न ॾिनी आहे, तूं मूंखे भेटा ॾे। चोर चई हा मां बिल्कुलु खणी थो अचां। उहो अंदरि वियो। हुननि जी योजना हुई जीअं ई खणी ईंदो त असां पकड़ींदासींसि। चोर जीअं ई अंदरि वियो सोचींदो पियो वञे देवताऊं ॿुधा त हुआ, पर अॼु ॾिठो आहे पहिरियों दफ़ो, मुंहिंजा धन भाग। पर वरी सोची सत्संग में बि चवनि पिया कि देवता थींदा आहिनि ऐं उन्हनि में कुझु विशेषताऊं हूंदियूं आहिनि। हिकु दफ़ो चेक त कयां उहे विशेषताऊं आहिनि या न आहिनि। त अची करे बहाने सां वापसि आयो ऐं ॾिसणु लॻो कि हिन जा पेर ज़मीन ते ई आहिनि, हिन जी अखि बि छिंभे पई थी, हिन खे पसीनो बि आहे, हिन जो परछाव पाछो बि पियो थो ठहे। सभु लक्षण उहे ई आहिनि जेके देवताउनि में न हूंदा आहिनि। हिन चई ओहो हमसे टक्कर, CBI जांच। वापसि आयो, हथ जोड़े करे चयसि तो हे देवता, चोरियूं त मां कंदो ई कोन आहियां, न को मां कॾहिं का चोरी कई आहे, पर मां ॾिसण वियुमि कि तव्हांजे लाइ कुझु आहे या कान्हे मूं वटि ॾियण लाइ, त मूं वटि कुझु बि कान्हे ॾियण लाइ। मां जॾहिं कुझु कमाईंदुमि त मां तव्हांखे पंहिंजो एड्रेस ॾेई छॾियो, मां हुते तव्हांखे पहुचाए छॾींदुमि। हुन थोरो डिॼारियईंसि बि। हुन चई तव्हां कुझु बि कयो न, मूं वटि आहे ई कुझु कोन। हुन चयईसि चोरी कई हींअर जस्ट, मूंखे सभु ख़बर आहे, तो चोरी कई न हींअर राजा वटि, मां अंतर्यामी आहियां। त हू चयसि तो कहिड़ा अंतर्यामी आहियो तव्हां? जॾहिं कई कान्हे त चओ था चोरी कई आहे, छाजा अंतर्यामी? मां तव्हां सां कूड़ ॻाल्हाईंदुमि, देवता सां। उहो देवता वापसि हली वियो ऐं CBI इहा रिपोर्ट ॾिनी राजा खे कि चोर ही कान्हे। हिन चोर जो दिमाग़ थोरो खुली वियो कि थोरी देरि रुगो सत्संग में वेठुमि त मुंहिंजी जान बची वई। त सत्संग ग़लति कीअं थो थी सघे? सत्संग त असांखे नॉलेज ॾींदो आहे, सत्संग ज्ञान ॾींदो आहे,
सत्संग रक्षा कंदो आहे, सत्संग आनंद ॾींदो आहे, सभु कुझु त ॾींदो आहे। उन ॾींहं खां पोइ उन चोरियूं छॾियूं, राजा खे बि वापसि माल ॾिनई ऐं प्रसन्न थी वियो कि सत्संग छा नथो करे सघे ऐं सत्संग सां जुड़ी वियो। मूंखे संत मिलिया, सत्संग मिलियो, मुंहिंजो भेनर सच पच भाग खोलियो। मूंखे संत मिलिया, सत्संग मिलियो, मूंखे संत मिलिया, सत्संग मिलियो, मुंहिंजो सच पच भेनर भाग खोलियो। मुंहिंजो सच पच भेनर भाग खोलियो, मूंखे संत मिलिया। जित संतन जा अस्थान अथई, उते ईंदा के भागवान अथई। जित संतन जा आस्थान अथई, उते ईंदा के भागवान अथई। खुद शेवा कंदो भगवान अथई, मालिक राज़ी थे तॾहिं मौक़ो मिलियो। मुंहिंजो भेनर सच पच भाग खोलियो, मूंखे संत मिलिया। जित संत रहन सा धरती धन, खणी धूड़ रखां मां पंहिंजे अखियुनि। जित संत रहन सा धरती धन, खणी धूड़ रखां मां पंहिंजे अखियुनि। दुख दूर थिया तिन जो करे दर्शन, अॼु ज़िंदगीअ जो ॼण राज़ खोलियो। मूंखे संत मिलिया, सत्संग मिलियो, मुंहिंजो सच पच भेनर भाग खोलियो। मुंहिंजो सच पच भेनर भाग खोलियो, मूंखे संत मिलिया। त सत्संग वॾो कमु कंदो आहे। शठ सुधरई सत्संगति पाई। वॾा वॾा शठ बि सुधरी विया सत्संग पाए करे, पर विच में दीवार न हुई। जिनके श्रवण समुद्र समाना, जीअं मूं चयो कि कल्ह टियों ॾींहुं चयो कि माण्हू ब्रांडी पीअंदो आहे वात सां ऐं असरु कंदी आहे दिमाग़ ते, मथे ते।
तीअं सत्संग ॿुधबो आहे कननि सां ऐं असरु कंदो आहे मन ते, बुद्धीअ ते, चित्त ते, अहंकार ते बि। हिकिड़े साधुअ खां पुछो कि साईं मां सत्संग में वेंदो आहियां पर असरु छो न थींदो आहे? संत चयईंसि हेॾा तूं ब्रांडी पीअंदो आहीं थधि में? चयईंसि हा। चयईंसि उहा खणी अच, घर में पई अथई, उहो खणी आयो, उहा वारी ब्रांडी। मूंखे नालो यादि नथो अचे। न उहा थधि में रखंदा आहिनि न माण्हू घर में, ॿार खे ॾिबी आहे, मूंखे नालो यादि नथो अचे। उहो खणी आयो। संत चयईंसि इन में बि त नशो थींदो आहे न, कोई अगरि पीए असरु त कंदी आहे, थधि बि लाहींदी आहे, थोरो वधीक पीए त नशो बि कंदी आहे। चयईंसि हा साईं, खोलियूं ॿई वठूं? चयईंसि मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, इहो हिकिड़ो तूं गिलास भरे करे ऐं वात में खण, पर पीजा न, केवल वात में झले गुरड़ी करे छॾे ॾे। उन ईअं ई कयो, गुरड़ी कई ब्रांडीअ जी। संत चयईंसि थियो असरु? हुन चयईंसि ईअं न थींदो आहे साईं असरु, जॾहिं उहो अंदरि पेट में वञे त ई असरु कंदी। त संत चयईंसि तहिड़ीअ तरह सत्संग जॾहिं कननि सां अंदरि वञे त ई असरु कंदो। तूं ॿाहिरां ई ॿाहिरां जीअं गुरड़ी कई न, तीअं ई सत्संग बि ॿाहिरां ई ॿुधी ॾिसी करे फिटी करे हली ईंदो आहीं। त किथां असरु थिए? को चमत्कार आहे छा कि दुष्ट माण्हू वञे ऐं हुतां चमत्कार थिए? हुलाला ईसाई कंदा आहिनि ईअं, क्रिश्चन, कि अचो हिते साम्हूं बीहो, असां मंत्र पढ़ंदासीं, उते ई बीमारी ठीकु। ऐं ईअं थींदो बि आहे, थींदो कोन्हे, ईअं नज़र ईंदो बि आहे। पोइ पतो पवंदो आहे इहे इन्हनि जा ई माण्हू हूंदा आहिनि जेके पहिरें खां ई नाटक सॼो स्क्रिप्ट तयारु करे ईंदा आहिनि। पर ईअं असलीअ में थोरी थींदो आहे कि मन में कचिरो भरियल हुजे, मन में ईर्ष्या द्वेष उहो ई सभु कपट हुजे ऐं रुगो सत्संग में वञी वेही रहे, ॿुधे न, सम्झे न, ग्रहण न करे ऐं चमत्कार थी वञे, ईअं न सम्झिजो। उहो पीअणो पवंदो आहे भीतर ताईं। पोइ भली प्रश्न पुछो न, संवाद कयो जिते दिक़त थिए। पर ईअं न थींदो कि कुझु असां कयूं न, कोई चमत्कार कयो निर्मल बाबा वांगुरु, ऐं उहो बि वरी ॿुधाईंदो आहे कृपा रुकी है यहाँ पे। त सत्संग जो इहो कोन्हे फार्मूलो। सत्संग असरु कीअं कंदो आहे? ईअं न कंदो आहे। सत्संग जो संबंध आहे श्रवण सां, कननि सां ॿुधबो आहे। ॾाढा माण्हू ॿुधण जो मतिलबु कोन सम्झंदा आहिनि। ॿुधण जो मतिलबु आहे उहो करण बि, जेको ॿुधूं उन ते हलूं बि। त उहो सत्संग असरु त कंदो आहे, दुष्ट ते बि असरु कंदो आहे। बसि ओसि ताईं अचे शठ ऐं ॿुधे बसि। त शठ सुधरहि सत्संगति पाई, पारस परस को धातु सुहाई। जहिड़ीअ तरह लोहो सोन थी वेंदो आहे, माना निम्न ऊंचो थी वेंदो आहे। पोइ त संत जो तरीक़ो हूंदो आहे कि इनखे कहिड़ी ॻाल्हि चवणी आहे, सत्संग जी कहिड़ी ॻाल्हि सम्झाइणी आहे। जेको माण्हू तामसी हूंदो आहे न, जंहिंजो स्वभाव तामसी आहे, उनखे भय ॾेई करे सुधारबो आहे, डपु ॾेई करे। जेको रजोगुणी आहे, रजोगुणी, उनखे लोभ ॾेई करे सुधारबो आहे। ऐं जेको वरी सात्विक आहे, सतोगुणी आहे न,
उनखे प्यार ॾेई करे सत्संग जी ॻाल्हि सम्झाइबी आहे। ईअं बि थींदो आहे, सभु ॻाल्हियूं सभिनी जे लाइ कोन थींदियूं आहिनि। सते गुणीअ जे लाइ अलॻि शिक्षा थींदी आहे, तमे गुणीअ जे लाइ अलॻि। तव्हां जीअं पंहिंजे ॿार खे बि पालियो, अगरि पालना करण बि हिकु ॾाढी वॾी कला आहे। त ॿार जो स्वभाव पहिरीं ॾिसो, सात्विक आहे, राजसी आहे या तामसी आहे। चवंदा इहो छा थींदो आहे? चवंदा न सिंधियाणी मायूं, इहो वरी छा थींदो आहे? उहो गीता पढ़जो वञी करे, सतो गुण, रजो गुण, तमो गुण। भाई सात्विक मां सम्झी आहे न, सुठो आहे, शांति को आहे त इहो सात्विक आहे। गतिशील आहे, चंचल आहे त रजो गुणी आहे। ऐं क्रूर आहे, उग्र आहे, भञंदो आहे, मारींदो आहे त तामसी आहे। तामसीअ खे ॾिबो आहे भय, राजसीअ खे ॾिबो आहे लोभ, कि ही कमु कर त ही शइ मिलंदई। पर जेको सुठो ॿारु आहे, सात्विकी, उनखे न डपु ॾियणु खपे न लोभ, उनखे सिर्फ़ु प्रेम ॾियणु खपे। ॾाढनि मायुनि खे ख़बर कान्हे, सात्विक ॿार खे भय ॾींदियूं आहिनि, छो त पाण खे विवेक कान्हे माईअ खे। जंहिंखे प्यार, जेको ऑलरेडी सुधरियल ई आहे, उनखे डपु या लोभ या रजोगुणीअ खे प्यार या तमो गुणीअ खे लोभ, त इहो विवेक किथां ईंदो? सत्संग मां। जेको शठ हूंदो आहे, उहो टई उन में गुण हूंदा आहिनि। उहो तामसी बि हूंदो आहे, राजसी बि हूंदो आहे, ऐं थोरो सात्विक बि हूंदो आहे। त सत्संग में हुनखे टई ॻाल्हियूं जेॾी महिल मिलंदियूं आहिनि, मात्रा जे अनुसार, खुराक जे अनुसार, त उहो सुधरी वेंदो त आहे। शठ सुधरई सत्संगति पाई। हल सत्संग में ॿ टे पेर भरे, ॾिस सत्संग छा मां छा थो करे। हल सत्संग में ॿ टे पेर भरे, ॾिस सत्संग छा मां छा थो करे। हल सत्संग में ॿ टे पेर भरे, ॾिस सत्संग छा सत्संग जी भी आहे घणी, मही मुंहिंजो चवण अॼु हल तूं खणी। सत्संग जी आहे घणी, मही मुंहिंजे घड़ी सत्संग जी भी आहे घणी, वैराग संदा वेंदे वचन वणी, सभु सुख मिलंदे चवां हा महणी। वैराग संदा वेंदे वचन वणी, सभु सुख मिलंदे चवां हा महणी। हल सत्संग में ॿ टे पेर खणी, सत्संग छा
छॾे घूंघट गिरधर अज्ञान छी। मेरा सत्संग मात रची, छॾे घूंघट खाई ज़हर मेरा वही त बची, सिक सांवल सां जो हुअस सची। खाई ज़हर मेरा वही त बची, सिक सां करे सत्संग सैनो रंग जी वयो। गाए गीत प्रभुअ सां गॾिजी वयो। करे सत्संग सैनो करे सत्संग सैनो रंग जी वयो। गाए गीत प्रभुअ सां गॾिजी वयो। अॼु राज शेवा में भुलिजी वयो। माधव पाण नाई अॼु आहे बणियो। अॼु राज शेवा खे भुलिजी वयो। माधव पाण नाई अॼु आहे बणियो। हल सत्संग में वटे पेर भरे, ॾिस सत्संग छा मां छा थो करे। त सत्संग कुछ त कंदो आहे, कुछ त नज़र ईंदो आहे। कमी सत्संग में कान्हे। सत्संग जो त ॾाढो वॾो प्रभाव आहे, पर कंहिं ते असर थींदो आहे, कंहिं ते न थींदो आहे। इहा कमी उन जी आहे, अचण वारे जी। त शठ सुधरई सत्संग थी पाई। इहो त ॿुधोसीं कि शठ बि अगरि सत्संग में वञे या कंहिं सिर्फ़ु हिकु संत जे बि संग में अचे त बि ॾाढो फ़र्क़ु अची वेंदो आहे। त हिकु प्रश्न थो पैदा थिए कि अगरि कोई संत टाइप माण्हू, सज्जन माण्हू, सुजन माण्हू कंहिं दुष्ट सां मिले त छा दुष्ट जो बि असर थींदो छा हिन ते? अगरि संक्रमण आहे, शठ सुधरी थो वञे त जेको सुठो माण्हू आहे उहो हुननि जी संगत में अगरि अची वञे त उहो जेके ॾाढा हुजनि उहे शक्ल सुठी हुजे उन्हनि जी, दुष्ट माना ख़राब ॿाहिरां न सम्झिजो, वीचारनि सां, जेके संसार में धकेलनि, जेके फासाइनि, अहिड़नि जी संगत अगरि कंहिं हुन सुठे खे मिली वञे त छा नतीजो निकिरंदो? तुलसीदास चए थो अगरि ईअं कॾहिं थी वञे, सुठो माण्हू दुष्टनि जे विच में फासी पए, ऐं फासी छा पए, जनम ई उन में वठे, उन परिवार में जिते शठ वधीक हुजनि उन्हनि जे विच में हिकु सज्जन जनम वठे, संत जनम वठे त छा थींदो आहे? तुलसीदास लिखे थो, विधि बस सुजन कुसंगत पर ही, कि अगरि प्रारब्ध जे अनुसार, विधाता जे लेख जे अनुसार हीअं थिए थो, सुठो माण्हू ख़राब स्वभाव वारे सां वञी मिले थो, उन सां गॾु रहणो ई थो पए, त बि फनी मनी सम निज गुण अनुसार ही, उहो पंहिंजा गुण कोन छॾींदो। सुठो माण्हू जहिड़ी तरह नागमणी थींदी आहे, उहा नाग जे फण मां ई निकिरंदी आहे। सभिनी नागनि मां न, कोई विशेष नाग थींदो आहे जंहिंजे मस्तक मां मणी निकिरंदी आहे, पर उहा मणी नाग खां अलॻि रहंदी गॾु आहे उन सां, पर उन जो गुण अलॻि, नाग खां गुण अलॻि। नाग कंहिंखे डंग हणे त ज़हर चढ़ी वञे, ऐं उन ई जॻह खे अगरि मणी टच कराई वञे त ज़हर लही वञे। त
यह मिसाल दे तो तुलसीदास, फनी मनी सम निज गुण अनुसरही। वह मणि पंहिंजो गुण कोन छॾींदी, रहंदी नांग सां ई, उनजी मजबूरी आहे, पैदाई उन मां थी आहे। त कंहिंजो जनम उन घर में थींदो आहे, जीअं प्रहलाद विभीषण जनम उन घर में, आसुर कुल में। प्रहलाद जो जन्म हिरण्यकश्यप जे घर में, तब प्रहलाद पंहिंजो गुण कोन छॾियो, उन ते अत्याचार थिया, ज़ुल्म थिया। बल्कि जिते जिते हिरण्यकश्यप जा अत्याचार थियनि, प्रहलाद उन जो वञी उपचार करे, माना हे माफ़ी वञी घुरे, उन्हनि खे भक्ति जो आनंद ॾेई करे दुख दूर करण जी कोशिश करे, जीअं मणि कंदी आहे, विष दूर। त कोई भगत अगरि प्रारब्ध वश, पंहिंजे कर्मनि जे वश कंहिं हुन घर में जनम वठे थो, त बि असर विच विच में उन ते हावी बि थी वेंदा उहे आसुरी परिवार वारा, पर ही पंहिंजो गुण कोन छॾींदो, मणीअ वांगुरु। हे ॾिसो मणि आहे न इहा, हू चमकी ॿाहिरि निकिरी ईंदो, उन्हनि जे ई विच में, पंहिंजे ई परिवार जे विच में अलॻि ई चमकंदो। ऐं ॿी मिसाल आहे कि कोई पोइ वञी पहुचे, जे कंहिंजी शादी थी वञे कंहिं छोकिरीअ जी अहिड़े हंधि जिते शठ हुजनि सभु, ऐं हीअ सत्संगी हुजे, तब बि उन्हनि जे संग में ही पंहिंजो स्वभाव कोन छॾींदी। विधि बस विधाता जे कर्मनि जे अनुसार, विधि बस सुजन कुसंगत परही, त फनी मनी सम निज गुण अनुसरही। हू पंहिंजे गुणनि जो ई अनुसरण कंदो, जेको सज्जण हूंदो, जेको सुठो हूंदो। त इहा महिमा आहे इनडायरेक्टली संत जी, संत जे संग जी, संत जी। तुलसीदास चए थो, उन्हनि संतनि जी महिमा केतिरी मां बयानु कयां, मूंखे संकोच थो थिए। साधुअ जी महिमा, संत जी महिमा न विधाता माना ब्रह्मा बि कोन ॻाए सघियो, न शिव, न विष्णु, न को कोई कवि, न को कोई विद्वान, न को सरस्वती। त मां किथां संत के साधुअ जी, संत जी पूरी महिमा ॻाए सघंदुमि। मन गुण
रिधि हरि हरे कवि को वेद मानी कहत साधु महिमा सकुचानी। तुलसीदास चए तो मां किथां तो ॿुधाए सघां साधुअ जी महिमा जहिड़ीअ तरह सब्जी विकिणण वारो जेको भाॼी विकिणंदो हुजे उन खे कहिड़ी ख़बर मणीअ जी क़ीमत। कोई ठेलो लॻाए भाॼीअ जो गाॾो हुजेसि रोज़ विकिणंदो हुजे भींडियूं मिर्च सावा धाणा ऐं कोई अहिड़ो माण्हू अची वञेसि जंहिंखे हीरा खपंदा हुजनि हीरा या मणियूं त छा उनखे ॿुधाए सघंदो। कोन ॿुधाए सघंदो। या उहो ई माण्हू किथे ॿिए हंधि पहुची वञे ऐं ॿियो कोई इन खां पुछेसि हीरा ॾिस ॿुधाए सघीं थो इन्हनि जी क़ीमत केतिरी हूंदी त भाॼीअ वारो चवंदो मूंखे कहिड़ी ख़बर आहे हीरनि ऐं मणियुनि जी वैल्यू इन्हनि जी विशेषता मूंखे कहिड़ी ख़बर आहे। स्तर जी ॻाल्हि आहे लेवल थींदो अथव हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो बि चेक कयो भ्रम हटाए करे निष्पक्षता सां कि मुंहिंजो स्तर केतिरो आहे। तुलसीदास खे त छॾियो हो त पंहिंजो पाण खे भाॼीअ वारे सां तुलना थो करे कि मां हिकु भाॼी विकिणण वारे जे समान आहियां ऐं संतनि जी महिमा मणि गन जे समान आहिनि। मां किथां थो ॿुधाए सघां उन्हनि जी महिमा उनखे छॾियो। पर तव्हां ऐं असां थोरो निष्पक्षता सां ईमानदारीअ सां चेक कयूं कि मुंहिंजो लेवल केतिरो आहे भीतरी सदगुणनि जो लेवल सुठाईअ जो लेवल अच्छाईअ जो लेवल मति गति कीर्ति भूति भलाई इन जो लेवल केतिरो आहे। सभु त लॻा पिया आहिनि ॿाहिरां सुठा नज़र अचण में त मां उन ॿाहिरें लेवल जी ॻाल्हि कोन पियो थो कयां ऐं तव्हां बि सम्झी विया कि मां उन लेवल जी ॻाल्हि कोन थो कयां तॾहिं बि सिंधी मायूं नादान ठहंदियूं आहिनि ऐं ध्यानु ओॾां ई ॾींदियूं आहिनि ॿाहिरें लेवल ते ई कि असांजो ॿाहिरि स्टेटस ॿाहिरि बि कोई सुठो कान्हे। मां इहो ई भ्रम दूर थो करणु चाहियां। ॾाढनि खे लॻंदो आहे कि मां ॿाहिरां जेको लेवल ठाहियो आहे स्तर हीरे वारो हीरोइन वारो उहो त आहे भली नकली आहे पर आहे पर उहो बि कान्हे। कोई कोन पियो थो तोखे हीरोइन सम्झे मुंहं ते पिया था तारीफ़ करे केवल इहो कॾहिं तोखे सम्झ में ईंदो। त बि निष्पक्षता सां पंहिंजो पाण खे अगरि इम्प्रेस करणो हुजे तव्हांखे त छा जहिड़ा तव्हां आहियो अहिड़ो ई तव्हां पसंदि कंदा पंहिंजो तव्हांखे अहिड़ो दोस्त मिले त अहिड़े जो संग मिले त छा पंहिंजो पाण मां तव्हां संतुष्ट आहियो संसार जे लाइ उपयोगी आहियो कंहिंजे कमु कॾहिं ईंदा आहियो तव्हांजे मन में कोई कपट न आहे सदाईं सच ॻाल्हाईंदा आहियो। इहो असां सभिनि खे चेक करणु खपे वास्तविक वैल्यू कढणु खपे जेका सिर्फ़ु असांखे ख़बर आहे ऐं इहा बि कृपा आहे परमात्मा जी कि असांजी वास्तविक वैल्यू रुॻो असांखे ख़बर आहे ॿिए खे कान्हे ख़बर सुठो ई आहे ऐं हिकु भॻवान खे ख़बर आहे असांजी ओरिजिनल वैल्यू। पाण इंसान त कुझु जो कुझु ॾेखारणु चाहींदा आहियूं पर इहो कॾहिं सोचियो अथव कि मां पंहिंजो पाण खे जेको ॾेखारणु थी चाहियां
साम्हूं वारो उहो ई ॾिसे बि पियो थो या मूंखे कुझु ॿियो ई पियो था सम्झनि, इहो बि चेक कबो आहे। मां कोशिशि त करे रही आहियां पूरी कि माण्हू मूंखे होशियारु सम्झनि, सियाणो सम्झनि, महान सम्झनि, कोशिशि त कयां थी, पर छा सम्झी बि रहिया आहिनि या न, चेक कबो आहे न। या अखियूं बंदि करे छॾिबियूं आहिनि ॿिलीअ वांगुरु कि अरे मैं अच्छी हूँ बस हूँ, सब मैंने इतनी मेहनत करी है और कोई नहीं तो वो उसका प्रॉब्लम है, कोई अगर मुझे अच्छा ना समझे तो ये उसका प्रॉब्लम है। त चइण सां सुठो थी वियो माण्हू, उहो जॾहिं संसार मां वेंदो त गुण ॻाइबा छा उन जा, किथां ॻाइबा, तव्हां ई कोन ॻाईंदा अहिड़े माण्हूअ जा, त तव्हांजा कीअं ॻाइबा, कूड़ी कूड़ी पैकिंग सां। त हिकु स्तर चेक कबो आहे, स्तर चेक करण ई स्तर खे वधाइण जो फार्मूलो आहे। पंहिंजो लेवल चेक करण सां ई शुरूआत थींदी लेवल वधण जी। पर असां चऊं नहीं मैं तो हूँ ही अच्छा, स्टैंडर्ड हूँ, विद्वान हूँ, इतने लोग तारीफ करते हैं। त पोइ अगरि आई सच में त चेक करण में डपु कहिड़ो, भीतर वञी चेक कर पंहिंजो लेवल। या त ख़तरो आहे तोखे लॻे थो कि कुझु आहे ई कोन भीतर, ॿाहिरां ई ॿाहिरां आहे सभु कुझु। त लेवल थींदो आहे हर कंहिंजो, वास्तव में थींदो आहे, उन लेवल अनुसार उन लेवल अनुसार माण्हूअ खे व्यवहार करणु खपे। पाण खां ऊंचे लेवल वारे खां सिखणु खपे, कुझु गुण ग्रहण करणु खपनि। अगरि असांजो लेवल घटि आहे, असां आहियूं नर्सरीअ वारा, असां सभु ॾिसी ॾिसी करे सिखण वारा आहियूं अगरि, ऐं अहिड़े सां मुलाक़ात थी वई जेको नर्सरीअ जो कोन्हे, हाणे उहो पहचाने वेंदो आहे माण्हूअ खे भीतर ताईं, त उन मां कुझु गुण ग्रहण कयूं, उन मां सिखूं। अनेक मिसालियूं आयूं अथव, सीता अनुसुईअ खां शिक्षा ग्रहण कई आहे, सत्यभामा द्रौपदीअ खां सिखण लाइ निवेदन कयो आहे। हिते इहो लॻो पियो आहे, जेको मां ॾिठो आहे कि सभु बराबरि लॻा पिया आहिनि, ॿाहिरां ॿाहिरां, कोई पाण खे घटि कोन थो सम्झे, हिक ॿिए खां सियाणो। अरे तूं लेवल ॾिस भाई पंहिंजो, तुंहिंजो लेवल छा आहे, हुन जो लेवल छा आहे, ॿाहिरां बराबरि ई थी सम्झी तूं, छा में हीअ उन जी उदारता आहे जंहिंजो लेवल ऊंचो आहे, या उन जी उदारता आहे जो नंढे लेवल वारे खे सम्मान आदर ॾे थी बराबरि जो। पर तूं त न भुलिज पंहिंजो लेवल, स्तर यादि रखिजे पंहिंजो, उन में घटिताई कान्हे। स्तर घटि आहे त घटि स्वीकार करण में काई घटिताई कान्हे, न करण में घटिताई आहे। तुलसीदास छा थो चए पंहिंजो स्तर, चए थो असां त ग़रीबीअ में ॼावासीं, ग़रीबीअ में पलियासीं, अनाथनि जी ज़िंदगी हुई, कंहिं गुरूअ खणी हथु रखियो त ठीकु आहे, थोरी कृपा राम जी थी वई, बाक़ी मुंहिंजो स्तर त हिकु निम्न आहे। तुलसीदास थो चए, राम राम तुलसी तुलसी सब कहे, तुलसी बन की घास, हो गई कृपा राम की तो हो गए तुलसीदास। अचो मेरे मन में राम, तन में राम, मेरे मन में राम, तन में राम, रोम रोम में राम रे, राम सिमर ले ध्यान लगा ले, छोड़ जगत के काम रे। बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम राम, बोलो राम, बोलो राम, राम। मेरे मन में राम, तन में राम, रोम रोम में राम रे,
वाले छोड़ जगत के काम रे बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम राम माया में तू उलझा उलझा धर धर धूल उड़ाए माया में तू उलझा उलझा धर धर धूल उड़ाए अब क्यों करता मन भारी जब माया साथ छुड़ाए दिन तो बीता दौड़ धूप में दिन तो बीता दौड़ धूप में बीत न जाए शाम रे बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम 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 मन में राम तन में राम रोम रोम में राम रे राम समझ ले ध्यान लगा ले छोड़ जगत के काम रे बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम राम तन के भीतर 5 लुटेरे डाल रहे हैं डेरा मन के भीतर 5 लुटेरे डाल रहे हैं डेरा काम क्रोध मद लोभ मोह ने तुझको कैसा घेरा भूल गया तू राम रटन भूल गया तू राम रटन भूला पूजा का काम रे बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम तुलसी तुलसी सब कहे तुलसी बन की घास हो गई कृपा राम की तो बन गए तुलसीदास मन में राम बचपन बीता खेल खेल में भरी जवानी सोया बीता खेल खेल में भरी जवानी सोया देख बुढ़ापा अब क्या सोचे क्या पाया क्या खोया देख बुढ़ापा अब तू सोचे क्या पाया क्या खोया देर नहीं है अब भी बंदे देर नहीं है अब भी बंदे ले ले उसका नाम रे बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम 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 तेरे मन में राम रोम रोम में राम रे राम सिमर ले ध्यान लगा ले छोड़ जगत के काम रे बोलो राम बोलो राम बोलो राम 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 नाम की लूट है लूट सके तो लूट अंत समय पछताएगा जब प्राण जाएंगे चूट तव्हांखे ख़बर त सभु आहे ज्ञान त सभु आहे त तुलसीदास चए थो मुंहिंजो
स्तर त ॾाढो निम्न आहे ऐं साधु संतनि जी महिमा ॾाढी ऊची आहे, त मां कीअं उन्हनि जी महिमा ॻाए सघां थो। उहे संत मुंहिंजे मथां कृपा कनि। बंदऊं संत समान चित हित अनहित नहीं कोई। संतनि जहिड़ो ॿियो कोई बि कान्हे जेको मन में समता रखंदो हुजे, जेको सभिनि जे लाइ समदृष्टि रखंदो हुजे। संत जो इहो विशेष गुण आहे कि हू कॾहिं पक्षपात कोन कंदो आहे। कंहिं बि मामले में, कंहिं बि स्थितीअ में हुन लाइ सभु बराबरि हूंदा आहिनि। हुनजो कोई न को दुश्मन हूंदो आहे न दोस्त, इन जे तरफ़ां न हूंदो आहे, संत जे तरफ़ां। बाक़ी संत जा त सभु थी सघनि था, दोस्त बि दुश्मन बि। उन्हनि जी मां वंदना थो कयां। बंदऊं संत समान चित हित अनहित नहीं कोई। अंजलि गत शुभ सुमन जिम सम सुगंध कर दोई। गुलाब जो गुल अगरि पटियो वञे हिक हथ सां, पोइ ॿिए हथ में रखियो वञे, पोइ ॿिन्हिनि हथनि में रखियो वञे, त उहो गुलाब जो गुल ॿिन्हिनि खे बराबरि ख़ुशबू ॾींदो न। जंहिं पटियो आहे उनखे बि ख़ुशबू। तहिड़ी तरह संत अंजलि गत शुभ सुमन, वो गुल जिम सम सुगंध कर दोई। ये ॿिन्हिनि खे सुगंध समान ॾींदो आहे कि संत पंहिंजी सुगंध दुश्मन ऐं दोस्त, दुष्ट खल ऐं सज्जन ॿिन्हिनि खे बराबरि ई ख़ुशबू ॾींदो आहे। उन जे लाइ कोई भेद न। असांजे सिंधियुनि जो संत सिरमौर साईं कंवरराम साहिबु, उहो थी वियो अथव। उन जे जीवन में इहा घटना आहे ऐं उन्हनि जे जीवन में त समता ई हुई। सभु उन जे लाइ सभु बराबरि। हिकु माईअ जो पुटु शठो हो, बदमाश, पुलिस पकड़े वियसि। उहा माई कंवरराम वटि आई, चईसि मां मुंहिंजी ॿी काई त पहुच आहे कान, मुंहिंजी केसि ताईं बि कान्हे, मां तोखे ई सुञाणा, मुंहिंजे पुट खे छॾाए। साईं कंवरराम साहिबु उते वियो, पुलिस वारे खे विनती करे उनखे चोर खे उनखे छॾाए आयो, बदमाश खे। कुझु टाइम खां पोइ वरी उहो पकड़ायो वियो। वरी माई कंवरराम वटि आई, चईसि मूंखे वरी छॾाए ॾे। साईं कंवरराम वरी वियो, हुन पुलिस वारे खे चई हिनखे छॾियोसि, त हुननि चयो साईं तव्हां हिन जी ज़मानत खणो छो था? त साईं कंवरराम साहिब चयो कि इहो आख़िरी दफ़ो। त हुननि चयो तव्हां वरी अची वेंदा, तव्हां वरी दयालू आहियो। त पुलिस वारे चईसि रखो मुछ ते हथु। मुछ ते हथु रखण जो मतिलबु कि मुंहिंजी मुछ जेका शान आहे या ॾाढ़ी मुंहिंजी शान आहे, इन जो कसम मां पंहिंजी शान, अगरि मां वरी चयो त मुंहिंजी शान घटि थी वई। इहो इनखे चइबो रख हथु मुछ ते, माना वचन ॾे। हाणे छॾियसि हुनखे, वरी टियों दफ़ो पकड़े वियसि। वरी उहा माई आयसि साईं कंवरराम साहिब वटि ऐं चएसि थी हे संत मूंखे बचाए, मुंहिंजे पुट खे वरी छॾाए। त संत चएसि थो मां घणा दफ़ा कयां। माई चएसि थी बसि मां तोखे अॻियां प्रार्थना थी कयां। त साईं कंवरराम साहिब छा कयो, ऐं उन माईअ चईंसि गुरूअ जो वास्तो अथई तोखे, तुंहिंजे गुरूअ जो। साईं कंवरराम छा कयो, नाईअ खे चईंसि मुंहिंजी मुछ लाहे, मुछ ॾाढ़ी लाराए करे ऐं पहुची वियो थाणे ते ऐं चईंसि छॾीसि हिनखे। त हुन चईंसि तव्हां त वचन ॾिनो हुव। त हुन चई हा मां मुछ ते हथु रखियो हो न, उहा मुछ लाहे करे ई आयो आहियां तो वटि, उहा मुंहिंजी मुछ मां ॾेई छॾी। छो त हुन माईअ जेॾी महिल मूंखे पंहिंजे गुरूअ जो वास्तो ॾिनो त मां तराजूअ जे हिक पलड़े में पंहिंजी इज़त रखी मुछ ऐं ॿिए पलड़े में गुरूअ जो नालो रखियो, त मूंखे गुरूअ जो पलड़ो भारी लॻो, तॾहिं मां वरी बेशर्मो थी करे आयो आहियां। संत जे लाइ सभु बराबरि हूंदा आहिनि, चाहे
हित करण वारो या अनहित करण वारो, भलाई करण वारो चाहे बुराई करण वारो, अहिड़ा संत दुर्लभ आहिनि या कान्हनि तव्हांजी नज़र में, तव्हांजी दृष्टिअ में? बाक़ी छो मां चवंदो आहियां कि सत्संग त अनेक, गुरु भी अनेक, तथाकथित संत भी अनेक, असां जहिड़ा भी अनेक कथाऊं करण वारा, बावा त अनेक आहिनि, असां जहिड़ा बावा आहियूं न असां, पर सचो संत दुर्लभ। ऐं जॾहिं हिन संतनि जो समाज किथे मिली वञे, सचनि संतनि जो, उन्हनि जो संग मिली वञे, कंहिं बि रूप में सत्संग थी वञे, चाहे मौन सत्संग, चाहे दर्शन सत्संग, चाहे वाणीअ जो सत्संग, त उहो छो न सुधार कंदो? तुलसीदास चए थो, बंदऊं संत समान चित हित अनहित नहीं कोई, अंजलि गत शुभ सुमन जिम सम सुगंध कर दोई। ॿियो दोहो इन में ई तो जोड़े, संत सरल चित जगत हित जान स्वभाव स्नेह, बाल विनय सुन कर कृपा राम चरण रति देहो। वो स्वामी तुलसीदास उन्हनि सभिनी संतनि जे अॻियां विनय थो करे कि हे संतो, मुंहिंजो स्तर त घटि आहे ऐं मां ॿार आहियां। तुलसीदास चए थो, तव्हां संत सरल आहियो, सॼे जगत जे लाइ हितकारी आहियो, तव्हांजो स्वभाव स्नेह करण वारो आहे, मां तव्हांखे विनती थो कयां, मुंहिंजी बाल विनय, बाल विनय जो अर्थ आहे जंहिंमें होशियारी न, चालाकी न, ज्ञान जो अहंकार न, जीअं ॿार विनय कंदो आहे तोतली भाषा में। मुंहिंजी भाषा भी का विद्वाननि जी कान्हे, तुलसीदास तो चए, का मुंहिंजी संस्कृत का विद्वाननि वारी कान्हे, मूंखे ज्ञान भी कुझु कान्हे, त मां हिकु ॿार आहियां, अज्ञानी आहियां, मूं वटि कुझु भी कान्हे, पर मां उहो ॿार विनय तव्हांजे अॻियां कयां थो, मुंहिंजे मथां कृपा कयो। हिकु त मूंखे तव्हां जहिड़ो आचरण अचे, संतनि जहिड़ो, ऐं ॿियो राम जे चरणनि में प्रेम थिए। तुलसीदास हिकु ॿिए हंधि लिखियो आहे विनय पत्रिका में कि मूंखे मुंहिंजे मथां कॾहिं कृपा थींदी कि मूं में संतनि जा कुझु गुण ईंदा। कबों हूं को हों यह रहनी रहूंगो, श्री रघुनाथ कृपाल कृपाते संत स्वभाव कहूंगो। ये कॾहिं थींदो जो मां भगवान राम जी कृपा सां संत स्वभाव ग्रहण कंदमि, मूं में कॾहिं उहे गुण ईंदा। जथा लाभ संतोष सदा, ईअं कॾहिं थींदो कि मूंखे जेको भी मिले मां उन में संतोष कंदुमि। काहूं सो कुझु न चाहूं, मां कंहिंखां भी कुझु न चाहियां, ये संतनि जा स्वभाव। पर हित निरत निरंतर, मन क्रम बचन नेम निभाऊंगो। कॾहिं ईअं थींदो कि मां ॿिए जे भले लाइ निरंतर रहंदमि ऐं मन कर्म बचन सां नेम निभाईंदमि। पंहिंजो कोई भी नेम, हू वधीक नियम न, कोई भी नेम हूंदो, हिकु अहिड़ो कोई नेम रखिजो जंहिंसां तव्हांखे संतुष्टि मिलंदी हुजे, आत्मिक संतुष्टि। मां जी हिकु वीडियो पियो ॾिसां यूट्यूब ते कि हिकु छोकिरो फॉरेन में उनखे मिलियो, जॉब मिलियो अमेरिका में, उन उते सुख बुख माणिया भोॻिया, पर अलाए कहिड़ो उनजो कंहिं जन्म जो कर्म जाॻियो जो सोच में पइजी वियो कि ही सभु सुख त भोॻियां पियो थो, पर इहो भोॻे भोॻे पोइ मूंखे करिणो छा आहे इन खां पोइ वरी ॿियो टारगेट अची वेंदो, ॿियो पैकेज, त ईअं त कॾहिं ख़तम ई कोन थींदो इहो दायरो, ऐं ज़िंदगी ख़तम थी वेंदी, ऐं इन में भी मूंखे का संतुष्टि कान्हे, मां ॿिए जे लाइ पियो थो जियां। ऐं उन इहा भी ॻाल्हि चयईं कि मां अगरि सुख भी पियो थो भोॻियां त ज़रूर कोई न कोई दुख पियो थो भोॻे। अगरि पैकेज मिलियो आहे मूंखे ऐं मां ऐश्वर्य माणिया पियो थो, अगरि एसी पियो थो मां यूज़ कयां त ज़रूर कंहिं एसी ठाही आहे, कंहिं फिटिंग कई आहे, पैसा ॾिना आहिनि उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर कंहिंजी महिनत आहे उहो मुंहिंजे लाइ सुख आहे।
त इहो सोचे करे उन सोची अहिड़ो कहिड़ो कमु आहे जंहिंमें कंहिंखे तकलीफ़ न आहे ऐं मूंखे सुख मिले। तो अची वियो भारत वापसि ऐं हुन खे सम्झ में अची वियो। उन चयईं कि ग़रीबनि खे नौकरी ॾियारणु मुंहिंजे हिसाब सां को महान कमु कान्हे। ग़रीबनि ॿारनि खे पढ़ाए लिखाए जॉब ॾियारणु हीअं न हा न कयो, को वॾो कमु कान्हे। वॾो कमु आहे उन्हनि खे सात्विक ख़ुशी ॾियणु, उन्हनि खे कोई अहिड़ो लक्ष्य ॾियणु, उहो आहे अध्यात्म में। पोइ उन हिकु हू ठाहे छॾियो आहे हिकु संस्थान, सेवा संस्थान। उन में हू कुझु सुठो ई करे रहियो आहे, वधीक मां न ॾिठो हुओ। त जीवन में कोई अहिड़ो नेम रखिजो, उहो नेम अथव सत्संग। या कोई तव्हां ग्रंथ पढ़ो, महाभारत रोज़ पढ़ो थोरो थोरो, इहो नेम त तव्हांखे इहा संतुष्टि ॾींदो। त तुलसीदास चए थो कॾहिं ईअं थींदो कि मां कोई हिकु नेम ठाहे छॾींदुमि, चाहे सत्संग जो या पूॼा जो, जेको कॾहिं टुटे न ऐं मूंखे आनंद अचे। पर हित निरत निरंतर मन क्रम वचन नेम निभाऊंगो। वो नेम मां निभाया मन वचन ऐं कर्म सां। परुष वचन अति दुस्सह श्रवण सुनते ही पावक न दहूंगो। कोई मूंखे कठोर वचन ॻाल्हाए पर तॾहिं बि मां उन जे चकर में न अचां, उन जी अग्नीअ में न जलां, इहो कॾहिं थींदो परमात्मा? ऑलरेडी इहो सभु आहे तुलसीदास में। तुलसीदास साधु आहे, सम्झिजो। मतां चओ कि जेको मुंहं ते पंहिंजी ख़ुदि जी तारीफ़ करे त असां उनखे ई सुठो मञींदा आहियूं, इहो भुलिजी वञो। थोरो अंदरि पहचानण जी कोशिशि कयो। तुलसीदास ऑलरेडी साधु आहे या कान्हे, संत आहे या न आहे, पर पंहिंजो उनखे लॻे थो कि मुंहिंजो अहंकार न किथे प्रगट थिए। ईअं न लॻे कि मूंखे अहंकार आहे। तो पाण खे दास ई पियो थो सम्झे ऐं ॿाहिरां नकली न, सच में पियो थो सम्झे, पाण खे घटि ई पियो थो सम्झे। चए थो कि ईअं कॾहिं थींदो कि कठोर वचन ॿुधी करे बि मां क्रोध में कोन ईंदुमि। बिगलत मान सम शीतल मन पर गुण नहीं दोष कहूंगो। ईअं कॾहिं थींदो कि मां पंहिंजो मान सम्मान छॾे करे, सम थी करे, शीतल रही करे ॿिए जा गुण ॾिसंदुमि, दोष न। पर हित देह जनित चिंता दुख सुख संबुद्धि सहूंगो। परिहर देह जनित चिंता, देह जी जेका चिंता या दुख आहे उनखे त्यागे करे समबुद्धीअ सां मां सहन कंदुमि। शरीर जा दुख सुख समबुद्धीअ सां। जो नर दुख में दुख नहीं माने, सुख सने और भय नहीं जाके कंचन माटी माने। उहे भी संत जा ही लक्षण आहिनि। तुलसीदास प्रभु यही पथ रहे अबिचल हरि भक्त लहंगो। मां कॾहिं उहा भक्ति लभंदमि, मां इहो ई थो घुरां। तुलसीदास प्रभु यही पथ रहे अबिचल हरि भक्ति, कि मां इन पथ ते हलां भगवान जी भक्तिअ ते। त गोस्वामी तुलसीदास भगवान खां घुरे थो संतनि जा गुण, संतनि जो स्वभाव, संतनि जो आचरण, ऐं संतनि खां घुरे थो भगवान सां प्रेम, भगवान जे चरणनि सां प्रेम थिए। त इते संत वंदना जो प्रकरण समाप्त थियो। बोल गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय।